नाज़रीन, कंदकोट में आम ख़बर है जो गाँव से शेयर करूँ पिया। ज़िले कश्मीर कंदकोट पुलिस एडो आयन से मुबैना मुक़ाबले बाद सहाफ़ी जे 2 सोटन के बाज़ियाब कराने की दावा कई है। कंदकोट में 2 हफ़्ता अॻु हिरखी जी अगवा थियल ख़ालिद मीरानी ऐं सदरुद्दीन मीरानी के गोबलो पुलिस थाने की हद में मुक़ाबले बाद बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस मूजिब कंदकोट के कच्चे वारे इलाइक़े में ऑपरेशन हलंदड़ो धाड़ेल मुगियुनि खे हिक हंध खां ॿिए हंधि मुंतक़िल कराया हुआ त ॻुझे इतलाह ते पुलिस पहुची हथियारबंदनि सां मुक़ाबिलो कयो। मुक़ाबले बाद कंदकोट जे 2 मुगियुनि खे बाज़ियाब कराए वारसनि हवाले कयो आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ कंदकोट।